मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सगोरो साईं जी वॾी ख़िदमत कंदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमाद पुट बाखों कुछ घुर त तोखे ॾियां। अजीब शइ घुरी असां हुजूं हा त अलाए छा घुरूं हा। हुन चयो मुराफ़क़त कफ़िल जन्नत, महबूब तोसां जन्नत में गॾु ॿियो कुझु न खपे। वो नबी साहब फरमाया इन्नी बिकसरत सुजूद, मुंहिंजा पुट निमाज़ घणी पढ़ंदे त मां सां गॾु हूंदो। निमाज़ भी पढ़बी, तिलावत कुरान भी कबी, पंहिंजे वसार ग़रीबनि जी ख़िदमत पे कबी, पंहिंजे ज़ुबान जी हिफ़ाज़त भी कबी। मुस्तफ़ा करीम जी आख़िरी हदीस ॿुधाए पोइ दुआ था कयूं। मुस्तफ़ा करीम ही भी फरमायो मन अहब सुन्नती फ़क़द अहब वमन अहब्बनी कान मई फिल जन्नत। सौलो नुस्ख़ो मन अहब सुन्नती फ़क़द अहब्बनी। महबूब फरमाया जहाँ मुझे सुन्नत सां प्यार कयो उन मां सां प्यार कयो, जहाँ मुझे सुन्नत सां प्यार कयो उन मां सां प्यार कयो, जहाँ मां सां प्यार कयो उनखे मां ॿुधायां थो कान मई फिल जन्नत, इहो जन्नत में मां सां गॾु हूंदो। हे महबूब जी सुन्नत आ, महबूब जो बाग आ, सवा लख नबियनि जी सुन्नत आ। अल्लाह का दुआ करो अॼु बुखारी शरीफ जे आख़िरी हदीस जे मौक़े ते त रब असांखे सुन्नत रखाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।